बिजली जे अघ में वधीक इज़ाफ़ो थींदो, हुकूमत जी IMF खे ख़ातिरी। पाकिस्तान ऐं IMF जी ॻाल्हियुनि में वॾी अघ भराई, ॿिन्ही धुरियुनि में सूमर या अंगारे ते स्टाफ लेवल मुआहिदे जो इम्कान। हुकूमत IMF खे बिजली जा अघ वधीक वधाइण जी ख़ातिरी कराए छॾी। 1 जुलाई खां बिजली जे अघनि में वधीक इज़ाफ़े जो इम्कान। हुकूमत टैक्स रेवेन्यू वधाइण लाइ दस्तावेज़ी मैशियत जी बि ख़ातिरी कराए छॾी। इदारनि खे ज़रूर खानगायो वेंदो, PIA खे पहिरियों खानगायो वेंदो। हुकूमत जो कम कारोबार करण पर पॉलिसियूं ठाहिण आहे। जेकॾहिं इदारा मज़बूत हूंदा त सभु कुझु थी सघे थो। पाकिस्तानी शहरियत हासिल करे तमामु सुठो लॻो आहे। नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि जो चेक पोस्ट ते हमिलो। लेफ्टिनेंट कर्नल ऐं कैप्टन समेत 7 जवान शहीद। जवाबी कार्रवाई में 6 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। परॾेही फंडिंग सां हलंदड़ पार्टी वाइकी थी चुकी आहे। PTI वारा अमरीकी सेनेटरनि खे पेरे पइजी रहिया आहिनि। हिकु पार्टी मुल्क खे परॾे में ख़्वार करण जी कोशिश करे रही आहे। जेकॾहिं PTI जो लीडर जेल मां निकिरी सघे थो त NRO ज़रिए न निकिरंदो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वफ़ाक़ी सरकार खां नओं NFC एवार्ड जारी करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार IMF जे मुतालबे ते NFC एवार्ड तब्दील नथो करे सघिजे। आइन में लिखियल शयुनि सां हथ चुरांद मुमकिन नाहे। सेनेट जी चूंडुनि में सदर ऐं स्पीकर जे वोट ॾियण ते का बि पाबंदी नाहे। घरू वज़ारत जी तजवीज़ ते ऑफिसरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि। अमन अमान जी सूरतहाल जल्द बहितर थी वेंदी। अञा केतिरनि ई ऑफिसरनि खे तब्दील कयो वेंदो। KP जो वॾो वज़ीर मुदो पूरो न करे सघंदो। रमज़ानुल मुबारक खां पोइ अली अमीन गंडापुर लाइ परेशानियुनि में इज़ाफ़ो थींदो। तहरीक इंसाफ़ जे बानी खे बोला झट वारी सियासत छॾणी पवंदी। रुगो चंड ते ई हुकूमत ठाहे सघे थो। नवंबर वाक़िअनि में मुलविस कंहिं बि शख़्स सां का रिआयत न थींदी। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फैसल वारा। टंडे पागे में नांग जे कखिल नींगर गुलाम फरीद चांडे जी वैक्सीन एम्बुलेंस न मिलण सबबि तड़पी फोत थियण बाबति ख़बर। सिंध TV न्यूज़ ते ख़बर जो DHO बदी नोटिस वरितो। जांच जो हुकुम। MNA हाजी रसूल बख्श चांडे पिण वाक़े जो नोटिस वठंदे DHO बदीन समेत MS टंडोबागो डॉक्टर मोहम्मद असलम भुरगड़ीअ सां राब्तो करे ॼाण वरिती। तालके अस्पताल जे MS डॉक्टर मोहम्मद असलम भुरगड़ी तस्दीक कंदे ॿुधायो त DHO बदीन वाक़े जो सख़्तीअ सां नोटिस वरितो आहे ऐं समूरे मामले जी इंक्वायरी कराई वेंदी। ऐं क्रिकेट जे सभ खां वॾे मेले पाकिस्तान सुपर लीग डाइन में ज़बरदस्त मुक़ाबला जारी। ॿिए एलिमिनेटर में पेशावर ज़ल्मी इस्लामाबाद यूनाइटेड आम्हूं साम्हूं।